दोस्तों जेकॾहिं अव्हांखे इंडियन कैसेटूं खपनि थियूं मुकमल गाना, जीअं फिल्म ईंदी आहे त फिल्म जा मुकमल गाना ईंदा आहिनि, उन हिसाब सां ऑडियो कैसेटूं असां वटि मौजूदु आहिनि। असांजो व्हाट्सअप नंबर स्क्रीन ते आहे ऐं फुल वीडियो में इहो व्हाट्सअप नंबर हलंदो। जंहिं बि दोस्त भाउ खे खपनि त पोइ इन ते नंबर ते राब्तो करे। कैसेटूं ज़ीरो हूंदियूं, ओरिजिनल हूंदियूं, डुप्लीकेट न हूंदी काई बि, ऐं फिल्मुनि वारा मुकमल गाना हिननि में मौजूदु हूंदा। हर क़िस्म जूं जेके बि फिल्मूं आयूं आहिनि इंडियन, तक़रीबन सभई आहिनि हिन में शामिल आहिनि वीडियो में। तव्हां ॾिसंदा वञो, जेके बि फिल्मूं आयूं उन्हनि जा माना वीडियो ऑडियो गाना जेके बि ईंदा उन सभिनीनि जा पोस्टर हिननि ते लॻियल आहिनि। सभु फिल्मूं आहिनि, सभु। कुझु जा नाला असांखे कोन था अचनि, दिल भूलता नहीं भूलता है, या क्या हो गया, या वरी ॿिया कलाम आहिनि हिननि जा। परदेस आहे शाहरुख खान जी, उनखां पोइ मैना काफ़ी सारियूं फिल्मूं आहिनि। कुझु कैसेटूं ईगल में आहिनि, कुझु सोनिक में आहिनि, कुझु ॿियूं कंपनियूं आहिनि हिन जूं इंडियन। PMC जा एल्बम आहिनि काफ़ी सारा, SQ जा एल्बम आहिनि, सुपर क्वालिकेशन जेकी ईंदियूं उहे आहिनि, ईगल आहिनि, काफ़ी सारा नाला आहिनि कंपनियुनि जा। कैसेटूं ओरिजिनल आहिनि ऐं कैसेट जो रेट आहे, फ़ी कैसेट जो 100 रुपयो रेट आहे। जेकॾहिं 100 में तव्हां 20-25 खणो था त 100 में तव्हांखे मिलंदी। जेकॾहिं तव्हां 4-5 खणंदव त पोइ तव्हांखे 150 रुपये में ॾींदासीं हिकिड़ी कैसेट। ऐं हिन में तक़रीबन ज़बरदस्त कैसेटूं पियल आहिनि। इन में को ईअं सम्झो का हिकु अधु खुलियल हूंदी, न त सभु सील पैक हूंदियूं। हिननि फिल्मुनि जा गाना हाणे कुमार सानू आहे, सोनू निगम आहे, उदित नारायण आहे, अदनान समी आहे, पंकज उदास आहे, किशोर कुमार आहिनि, लता मंगेशकर आहे, ऐं लता मंगेशकर, आशा भोसले आहे, अनुराधा आहे, ऐं उनखां पोइ अलका याग्निक आहे। काफ़ी सारियूं फ़नकार मिक्स में गाना उन्हनि जा बि आहिनि। ज़बरदस्त क्वालिकेशन आहे। जंहिं बि दोस्त खे खपनि उहो राब्तो करे वठे। काफ़ी सारियूं पुराणियूं फिल्मूं आहिनि, उन्हनि जा हिननि में गाना आहिनि मौजूदु आहिनि। क्वालिकेशन बि आहे। क्वालिकेशन जो मतिलबु ईअं आहे त हाणे मिक्स में बि गाना आहिनि। 2 फिल्म हिन जा, 2 फिल्म हुन जा, माना ईअं बि ठहियल आहिनि कैसेटूं। के कैसेटूं मुकमल हिकु फिल्म जूं आहिनि, किन्हनि में वरी तव्हांखे मिक्स गाना मिलंदा। मिक्स वारियूं बि जाम आहिनि, अलॻि सां बि आहिनि। 2-3 ऑप्शन आहिनि तव्हांखे। जेकॾहिं मिक्स वारियूं वठणु चाहियो त मिक्स वारियूं बि मिलंदियूं, ऐं जेकॾहिं सिंगल माना फिल्म जो जीअं मुकमल गाना ईंदा आहिनि ओड़े हिसाब सां मौजूदु आहिनि। गोविंदा जूं फिल्मूं आहिनि, शाहरुख खान जूं, अनिल कपूर आहे, अक्षय कुमार आहे, अजय देवगन आहे, ऐं संजय दत्त आहे, धर्मेंद्र आहे, काफ़ी सारा, सलमान खान आहे, आमिर खान आहे, गोविंद आहे, मिथन आहे, सुनील शेट्टी आहे, इलाही फ़नकार आहिनि हिननि में मिक्स। मतिलबु इंडियन सॼी क्वालिकेशन आहे तक़रीबन ॾिठो वञे त। काफ़ी हिननि में नायाब कैसेटूं बि हूंदियूं, जेके काफ़ी माण्हू इंडियन ॻोल्हींदा आहिनि यार कैसेट, हीअ कैसेट नथी मिले, त तव्हां हिते अची विज़िट कयो, इनशाला तव्हांखे हितां मिली वेंदियूं। वधीक तव्हां ॾिसो, तव्हां वीडियो ॾिसंदव त तव्हांखे सॼी ख़बर पइजी वेंदी तव्हांखे कहिड़ी कैसेट जी ज़रूरत आहे। ठीकु आहे दोस्तों, जेकॾहिं काई कैसेट पसंदि आहे त कमेंट में मूंखे ॿुधाईंदा, ऐं व्हाट्सअप नंबर बि आहे त व्हाट्सअप नंबर ते बि राब्तो कंदा।